त हिन कामयाब प्रोग्राम ते आऊं अवामी प्रेस क्लब जे दोस्त सामी मेमन संद सॼे सथ खे मुबारकबाद पेश कंदुसि। ऐं हर साल जेको आहे सो सामी साहिबु इहो जेको आहे सो प्रोग्राम जो इनकाद कंदो आहे, जंहिंमें नवनि तोड़े पुराणनि खे शाइरनि खे स्टेज मिलंदी आहे। ऐं अॼोके प्रोग्राम जे हवाले सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो मरण खां पोइ माण्हुनि जा प्रोग्राम कया वेंदा आहिनि, पर अॼु आउं ज़िंदा सलामत वेठो आहियां। ऐं मुंहिंजे साम्हूं जेको आहे सो मुंहिंजे नाले सां मनसूब करे अवामी प्रेस क्लब वारनि ही मुशाइरो कयो आहे, जंहिंजी मुंहिंजे दिलि खे ॾाढी ख़ुशी आहे। ऐं अहिड़ा मुशाइरा जॾहिं थींदा आहिनि आउं सम्झा थो जेका शाइर पंहिंजे चंद सिटनि में ई जेको आहे सो वॾो पैगाम ॾेई वेंदो आहे ऐं आत्मा ताईं पहुचाईंदो आहे। ऐं अहिड़नि मुशाइरनि जी ऐं असांखे सख़्तु ज़रूरत आहे। ऐं महिरबानी दोस्तनि जी।